पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीआई हुकूमत ग़रीब अवाम जो रत चूसे पई, उहा अवाम लाइ अदाब बणिजी चुकी आहे। दाबेजी में कराची खे पाणी जी फराहमी लाइ मनसूबे जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाणी जो मसइलो हल करणु सिंध हुकूमत जी तरजीह आहे। संदसि चवणो त सिंध हुकूमत हज़ारें किलोमीटर पाणीअ लाइ पाइपलाइन विछाई आहे। सिंध में पाणी जो मसइलो हिक ॾींहं में हल नथो थी सघे। पाकिस्तान पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत का जो सबसे पहले प्रायोरिटी है वो पानी का मसला दूर करने का, पानी का मसला हल करने का कोशिश जारी है। पीपी चेयरमैन चयो त नून लीग ऐं पीटीआई जी मुआशी पॉलिसियुनि में को बि फ़र्क़ु न आहे। नाकाम पॉलिसियुनि करे मुल्क खे नुक़सान पहुची रहियो आहे। हुन चयो त हुकूमत ग़रीब अवाम जो रत चूसे पई। गैस, बिजली ऐं पेट्रोल समेत हर शइ महांगी कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ अली ज़रदारी पंहिंजे दौर में मुल्क खे कणिक विकिरो कंदड़ मुल्क बणायो। सिलेक्टरनि ऐं इमरान ख़ान खे हाणे अवाम खे लाइन में बीह अटो ख़रीद करण ते मजबूर करे छॾियो आहे। अॼु उहो ई मुल्क ॿियनि खां कणिक वठे पियो। संदसि चवणु त हिक पाकिस्तान में कानून बि हिकु हुअणु घुरिजे। पंजाब जो IG तब्दील थी वञे थो पर सिंध लाइ अलॻि कानून आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिक साल अंदरि सिंध में ॾोह वधिया आहिनि। हू मञनि था त मुआशी सूरताल करे ॾोहनि में वाधारो थियो आहे। वॾे वज़ीर वटि पंहिंजी टीम हूंदी त उहो एहतिसाब बि करे सघंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk